ज़िले कश्मीर कंदकोट पुलिस पारां रात देर सां घोसपुर वेझो दुरानी महर जे कच्चे वारे इलाइक़े मां ॾुआरनि सां मुबैना पुलिस मुक़ाबले में बाज़ियाब करायल नौजवान ॻोठ पीरबख्श सुजरा रहवासी मज़हर अली जाफ़री ऐं ज़िले खैरपुर जे इलाइक़े अहमदपुर रहवासी मोहम्मद नवाज़ पंहिंवार बाहिफ़ाज़त बाज़ियाब थी घर पहुता। मुगिन जे घर पहुचण ते संदन वारसनि, ॻोठाणनि ऐं इलाइक़े वासियुनि ऐं दोस्तनि मुगिन वटि पहुची नोटनि जा हार पाराए संदन मथां गुलनि जी वर्खा कई ऐं बाहिफ़ाज़त बाज़ियाबी जूं मुबारकूं ॾिनियूं। ॿिए तरफ़ मुगविन ऐं संदन वासियुनि ज़िले कश्मीर कंदकोट पुलिस ऐं SSP अमजद अहमद शेख जो मुगवी बाज़ियाब कराइण ते शुक्रियो अदा कयो। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।